ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः। हा जजमान, हाणे ॿुधाए त घणे वारी वेदी पढ़ां? 1001 वारी, 501 वारी या 101 वारी? महाराज स्वामी, वेदीअ जा बि के अघ थींदा आहिनि छा? अब्बा, तो पंहिंजे पुट जो अघु लॻाए 1.5 लख रुपया ॾेती लेती वरिती आहे, त पोइ मूं पंहिंजे वेदीअ जो रेट वधाए का ॿिली मारी आहे छा? हाणे जल्दी ॿुधाए त घणे वारी वेदी पढ़ां? महाराज स्वामी, पढ़ो खणी भला इहा 101 वारी वेदी, ॿियो छा? चङो त पूज पंहिंजो, चओ हरे राम हरे राम। हाणे कलजुगी वेदी शुरू था करियूं। महिरबानी करे को बि विच में डिस्टर्ब न करे, न त घोट कुंवार सॼी उमिरि हिक ॿिए खे ऐं पाड़े वारनि खे डिस्टर्ब कंदा रहंदा। ओ अम्मा, ओ दादी, ओ भेण, मथे ते रह जो पलांद रख, वेदी थी शुरू थिए। पूज पंहिंजो, वेदी पढ़ण जी आज्ञा है? आज्ञा है, आज्ञा है। ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः। सतमणी रोटी, नवमणी टिक्की, रात परणी किक्की, हथियालो वर स्त्री, सुहांजड़े जो साग, घोट कुंवार जो सुहाग ऐं भाग, असांजो 101 रुपया लाग। रखो साईं 101 रुपया, त वेदी अॻिते वधायूं। महाराज, सॼी वेदी पूरी करे ऐं यकी रक़म गॾु वठिजां, हाली ओधर ते कम हलाए। अब्बा, तुंहिंजे सीधे जे दुकान ते मां ओधर घुरंदो आहियां त कुतनि वांगुरु ॾाढ़ींदो आहीं, इन करे पंहिंजी वेदी बि रोकड़ ते अॻिते वधंदी। चई त अध में बंदि करियां, पोइ सॼी उमिरि लोढ़ींदो वतिजां। ए महाराज, पिटी छो तो? वठी 101 रुपया ऐं वध अॻिते। वठंदड़ छुटो, ॾींदड़ अड़ियो, महाराज जो खीसो भरियो, ऐं नरमाओ खे चढ़ियो बरो, घोट माओ जो वारो वरियो, घोट पी जो अघु चढ़ियो, मुंहिंजी ॾखणा धरियो, पोइ ॿई धुरियूं ॿुॾी वञी मरो। साईं, रखो हाणे 101 रुपया, त वेदीअ जी गाॾी अॻिते धिकियूं। साईं, गाॾी रोकियो न, हलाईंदा हलो, हलाईंदा हलो। अब्बा, गाॾीअ में को डीज़ल को पेट्रोल न पवंदो त गाॾी वरी धूड़ ते अॻिते हलंदी। वठो साईं 101 रुपया, हलायो हाणे गाॾी अॻिते। हाणे साईं रास था मटायूं। मेख रास, सिंघ रास, गप रास। साईं, घोट खे कुल 18 ग्रह आहिनि, 12 कंध में, 6 पुठीअ में, ऐं कुंवार खे पेरनि में मंगल ऐं छंछरु आहे, ऐं मेजाले में राहु केतु। कन्या जो सुभाउ मिर्चनि वांगुरु तेज आहे, इन करे ससु खे सॼी उमिरि संदसि आज्ञा में हलणो पवंदो। ससु खिटपिट कंदी त नुंहुं निंड में निड़ीअ ते न ॾींदसि। असुल हमेशह लाइ हरिओम शांति। चङो, हाणे घोट कुंवार जो नालो मटबो। रखो साईं 202 रुपया, त ॿिन्ही जो नालो मटायूं। साईं, 101 खां यकदम 202 ते वरी कीअं पहुची विया? अब्बा, हिसाबनि में माॻेही को जॾो आई छा? हिक ॼणे जी नालो मटाणी 101 रुपया, त 2 ॼणनि जी 202 रुपया कोन थिया? चङो महाराज, वठो ई 202 रुपया ऐं जल्दी जिंद छॾायो। चङो त पूज पंहिंजो, नाले मटाइण जी आज्ञा आहे? आज्ञा है, आज्ञा है। घोट जो नालो घिंडू, कुंवार जो नालो जूली, कुंवार लॻे मंडम, घोट लॻे कूली, कुंवार लॻे ॿिली, घोट लॻे कुओ, हींअर भली खिलो, पोइ घर वञी रुओ। साईं, हाणे घोट पीउ ऐं घोट माउ जा नाला बि मटणा पवंदा। रखो साईं 202 रुपया, त ॿिन्ही जा नाला मटायूं। साईं, पोइ त सॼी ॼञ जा नाला मटाए सॼी ॾेती लेतीअ गई तहीं ॿुआरो ॾेई वेंदा, बाक़ी असीं वञी छा टिकाणे में झांझ वॼाईंदासीं छा? अब्बा, ईअं जे वेदीअ जे विच में बहस कंदे त शुभ मुहूर्त टरी वेंदो, पोइ टिकाणो बि हथ कोन ईंदुई। असुल टपड़ ई टेशन ते। वठो भला 202 रुपया, दुकान ते सीधो वठण ईंदा न, पोइ पाण ई ॿेड़ी ॿोड़ींदोसांव। पूज पंहिंजो, हाणे नाला मटाइण जी आज्ञा है? आज्ञा है, आज्ञा है। घोट पीउ जो नालो खोदड़ो, घोट माउ जो नालो खखर,
हाणे पारायो महाराज खे फारेन जी का पखर। बड़े वाह महाराज, घर में त अंको छो बि सॼो कोन हूंदव, वेॾीअ ते वरी फारेन जूं पखरूं पिया तलबियो। चङो भला पायो पखर, पाणे सभु वसूल कंदोसां। वर खे वनी मिले वनी नंद कढी खिले, कुंवार जहिड़ी दांगी घोट जहिड़ो तओ, मुंहिंजी ॾखणा ॾई पो वञी खॾ में पओ। हाणे रखो साईं 101 रुपया त खॾ मां कढांव भला। महाराज पो खॾ में विधई छो? 101 रुपया ॾखणा छॾाइण लाइ, ॿियो छा लाइ। चङो वठो 101 रुपया, वधो अॻिते। कुंवार जे कंध में किली, घोट जे ॻिचीअ में पटो, खुटो ॿिन्ही जो अटो, अक निमजी पाड़, कुंवार कढंदी सभिनी मां साड़, बबुर जा छोॾा भञंदी ससु जा गोॾा, सहुरे खे ॾेई चिल्म रोज़ ॾिसंदी फिल्म, ॾेर खे ॾींदी ॾंभ, निराण जा पटींदी खंभ, को भली करे रंभ, सभु को खाईंदो खार, महीने अंदरि थींदी धार, घोट कंदुसि शेवा, तंहिंखे मोछड़नि जा ॾींदी मेवा, रोज़ घुरंदी साढ़ी, कुटींदी कांध जी क्याड़ी, टिभो कंदी ऊंधो, दॿो कंदी गुल, एॾो कंदी हुल, जो थींदो हाउस फुल। घोट कुंवार जा कल्याण अची कारज पुनो, बाक़ी बची वनी ऐं कुनो, वेॾी कयमि पूरी, हाणे ॾखणा ॾियो समूरी, त फुटां पंहिंजे घर ॾे, आयो लाल सभई चओ झूले।